सीनियर थी आओ छा चवंदव इर्शाद जागरानी लाइ? पहिरियां त सभिनी आयल महिमाननि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं आली मदद ऐं गॾोगॾु पहिरियां त मां तव्हांजी थोराइती आहियां जो तव्हां मूंखे स्टेज ते घुरायो ऐं गॾोगॾु तव्हां तमामु बहितरीनु कॉमेडियन आहियो ऐं सुठा इंसान आहियो ऐं मां तव्हांजी दिलि सां इज़त कंदी आहियां। ॿी ॻाल्हि त इर्शाद जागरानी तमामु सुठो शाइर आहे, तमामु सुठो एंकर आहे ऐं तमामु सुठो होस्ट आहे। हाणे माशाल्लाह सां अञा मुंहिंजा सॉन्ग्स आया ई कोन्हनि, उनखां पहिरियों ई माशाल्लाह सां उहो पब्लिक में तमामु घणो फेमस थी वियो आहे ऐं तव्हांजी ताड़ियुनि मां ख़बर पवंदी। सो असां जूं बेस्ट विशिस इर्शाद साहब सां गॾु आहिनि। अलाह साईं उनखे कामयाबु कंदो ऐं इंशाअल्लाह ताला इहे कामयाबियूं मुंहिंजा क़दम चुमंदियूं इंशाअल्लाह ताला। ख़ुशि हुजो पर हिन प्रोग्राम जो तव्हांखे सोभ हुयो त कारा कपिड़ा पाया या फनकारनि कारा कपिड़ा जेको पाण शुरू कया आहिनि। असल में हिननि खे शायदि कंहिं ॿुधायो त इर्शाद जागरानी बि ब्लैक ड्रेस में थो अचे। ताड़ी वॼायो हिन ॻाल्हि ते। न अहिड़ी ॻाल्हि कान्हे, छा आहे ब्लैक कलर में फेवरेट आहे, सो मूं सोचियो त जे ब्लैक ड्रेस पाइजे इन जे लाइ। ब्लैक कलर तव्हांजो फेवरेट आहे, अल्लाह मूंखे बि ब्लैक कलर ॾिनो। दिलि में ख़ुशि थियण में छा आहे। बदन भूरे लिबास कारे में बर्फ़बारी न कर सियारे में। सदाईं ग़लति शाइरी पढ़िजे। जिस्म भूरो लिबास कारे में बर्फ़बारी न कर सियारे में। मां बदन को कयो। हा हे उहे माण्हू असल में ज़िंदा छोकिरी पहिरियों दफ़ो ॾिठी आहे तव्हां त कया आहिनि, पर हे उहे माण्हू न जेके शुरू में मेलनि में खदड़नि सां डांस कंदा हुआ। ज़िंदा हालत में छोकिरी मिली थी वञे चए थो लो छोकिरी अची। हाणे मलिया जेका आई सवेल इहा मॉडल आहे। मां चयो हा गुलाम कादिर शेख साहब वो मौलूदाइन जा कंपेयर। ईअं लॻे थो सिरनि जे पठे जो मालिक आहे। हाणे अमिताभ साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ुशि बड़ी मेहरबानी मेहताब।